Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. Say, where do we take the water out? There is a way to take the water out, but we need to be on the same terms. No, we are ready to drown ourselves. No, that's not the point. Drown तो हम सब हो गए हैं। पर जितना कम नुकसान हो सके वो नहीं, अब निकलेगा। ये जो पॉकेट है ना, ये कैसे निकलेगा? धामरा वहाँ से रास्ता देना देखिए पड़ेगा। आपकी ये कल हमने सारा चेक किया, ये इसने पूरा रोका हुआ है पानी उतर कर इधर आ गया। अब इधर आ गया तो ये अब जाएगा रिवर की तरफ, इसको रास्ता दे इधर जाए ना। जो भी ब्रांचेज है तोड़कर आपको देना है टिल मंच। अब मेयर वाले कहते हैं धामरा जैसे गया तो मेयर तो बिल्कुल नहीं बचेगा। I'll send Jamkhan tonight. Way is there. The point is to take a decision. He'll take a decision. Take a decision. Give the water way. जो तबाही करनी थी की और तबाही नहीं करनी। जामखान को आज भेजते हैं अगर Go till your area, वहाँ से तोड़कर आप आगे निकालें रिवर में। कहाँ रिवर में भी नहीं निकलेगा। देखिए इशू क्या है? रिवर उतर रही है ना। बाद नीचे होगा। पहले होगा। You see 2010 numbers ना। चेयरमैन साहब कहते तो हम बाद में करेंगे डिस्कशन। मीटिंग करें और फैसला नहीं पर यही है मसला, यही कर रहा है। इसका फैसला करें जल्दी फैसला। In 2010, the river Indus was 140. छड़ियों में पानी कड़ी तो दिया था आगे। छड़ियों में मार कड़ी है हम ना सब पानी। छड़ियों तो मार कम। वॾे वज़ीर ऐं नादिर मक्सी विच में कंबर शहदाद कोट जो पानी निकाल करण तां तकरार। वज़ीर आज़म ऐं बिलावल जी मौजूदगीअ में जुमिलनि जी ॾे वठि। धामराह वटां पाणीअ खे दग ॾियो, जोही ब्रांच जूं समूरियूं शाखूं टोड़े छॾियो, पाणीअ खे मंछुर रस्ते दरिया में वञणु ॾियो। नादिर मक्सीअ जो वॾे वज़ीर खे मशवरो। मेहर वारा सम्झनि था त धामराह वियो त मेहर बि ॿुॾी वेंदो, दरिया में अञा चाढ़ आहे, एॾो पाणी कीअं छॾियऊं? वॾे वज़ीर जो जवाबु, दरिया में लाथ आहे, पानी रोज़ घटिजी रहियो आहे। नादिर मक्सी जो दलील। बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॾे वज़ीर ऐं नादिर मक्सीअ जे बहस में मुदाख़लत। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग वठणु ॾियो, बाद में वेही ॻाल्हाइजो, बिलावल जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वॾे वज़ीर ऐं नादिर मक्सी में जुमिलनि जी ॾे वठि ते मुरकंदो रहियो। वज़ीर आज़म पारां बि पाणी जल्द कढण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां सिंध में ॿोॾि सबबि आयल तबाही जो फ़िज़ाई जाइज़ो। वज़ीर आज़म सखर रवानगी दौरान सिंध में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो फ़िज़ाई जाइज़ो वरितो। सखर में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर आज़म जी आजियां। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां परॾेही वज़ीर ऐं सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु कंबर शहदाद कोट जो दौरो। वॾे वज़ीर आबपाशी अमलदारनि ऐं MPA नादिर मक्सी तरफ़ां वज़ीर आज़म खे ॿोॾि जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां कैंप्स में ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर ॿोॾि मुतासिरनि में इमदादी चेक्स विरहाया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾि सबबि थियल तबाही मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो सान्हो आहे। पाकिस्तान माहौलियाती तब्दीलियुनि जी ॻरी क़ीमत अदा कई आहे। को बि मुल्क अकेले सिर माहौलियाती तब्दीलीअ जे हाञनि खे मुंहुं नथो ॾेई सघे। दुनिया खे गॾिजी हिन आफ़त जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। बाग़ यूसुफ वटि कट ॾियण बावजूदि मंछूर ढंढ तां दबाव न घटियो। पाणी जी सतह आख़िरी हद 126 RL ते पहुची वई। कट बाद मंछूर जो पाणी यूसी बूबक खे ॿोड़ण बाद यूसी चन्ना ऐं आराज़ी में दाख़िल। मंछूर जो पाणी सवें ॻोठ ॿोड़ींदो सेवण टोल प्लाज़ा वटि इंडस हाईवे सां टकराइजी वियो। बूबक सेवण लिंक रोड पाणीअ हेठि ॿुॾी वियल यूसीज़ में सवें माण्हू घरनि अंदरि फाथल। मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत पाणी उकारे लॾ पलाण करण लॻा। कोटड़ी बैराज ते मथाहें दर्जे जी ॿोॾि बरक़रार। वहकरा वधी 5,99,000 क्यूसेक्स थी विया। गुडू बैराज ऐं सखर बैराज जे वहकरनि में लाथ जारी। सिंधू जा वहकरा गुडूअ वटि 3,61,454 ऐं सखर बैराज वटि 4,98,880 क्यूसेक्स रिकॉर्ड। चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज जो चवणु आहे त मंछुर ऐं नयुनि जो पाणी बि सिंधू दरिया में छोड़ थी रहियो आहे।
कोटली बैराज जे वाहन में 14,755 क्यूसिक्स छोड़ जारी। मेहर शहर की आखिरी डिफेंस लाइन रिंग बंद ते पानी जो दबाव, बंद के चौधारी 7 फुट ताईं पानी जो चार बरकरार। मेहर वासिन तरफा औरतुनि ने ॿारनि सां गॾिजी बंद के मज़बूत करण जो कम जारी। जोही भरसां चिंजाणी शाख वटि रिंग बंद टुटी पियो। पानी ॻोठ अलहदाद फ़क़ीर सूधो 10 खां वधीक ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। फुलजी विलेज वटां MNV ड्रेन जो पानी पुल खां ओवरटॉप थियण लॻो। सवे ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काठा। जोही कॉलेज सूधो मुख़्तलिफ़ हंधनि वटि रिंग बंद ते दबाव वधण लॻो। ॻोठाणनि तरफ़ां रिंग बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कम जारी। बंद ते दबाव वधंदे ई पुलिस हरकत में अची वई। शहर जे होटल्स ते वेठल माण्हुनि खे लाउड स्पीकर ज़रिए रिंग बंद ते पहुचण जा पढ़ा। ॿार बि शहर बचाइण जे लाइ पंहिंजे नाज़ुक कुल्हनि ते मिटीअ सां भरियल ॿाचिका खणंदा रहिया। जोही जो मुख्य लगे तो अला वाही आहे। बंद तकरीबन ज़रो ज़रो थी चुको है। पानी सिमे पे तो अॼु असां दिल बरदादा थी चुका आहियूं। हक़ीक़त आहे सही एतिरी महिनत कई आहे पर महिनत असांजी ज़ाया करण वारा असांजे दोस्त जेके शहर वारा अञा ताईं वेठा आहिनि होटलनि ते। अॼु होटलनि ते वेठा आहिनि त पोइ थी सघे थो इहो राति घर में बि शाबाश हुई छोकरा तक वाड़े जो ही वाह को भी फिजूल होटलन ते न वेहे रिंग बंद ते पहुचण जी कयो। मुख़्तलिफ़ जाइन तो रोन हणे तो पियो, कट लगे तो पियो, पंहिंजो पाणी खाए तो पियो। महिरबानी करे असांजी मदद कयो। इहो तव्हां सभिनी शहर वासियुनि जे लाइ भलो ऐं बहितर रहंदो। न त ॿी सूरत में मजबूरन मां समूरा